हिन वक्त असां मौजूद आहियूं मटियारी हेडक्वार्टर वारे शहर जी सभ खां वॾी कॉलोनी डॉक्टर कॉलोनी जेके सॾियो वेंदो आहे। उते जेके आहिनि काफ़ी जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ जेके ई सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त नाज़रीन ते जेके एहतिजाज में मौजूद जेके माण्हू आहिनि मुज़ाहिरीन आहिनि, अचो त उन सां कुझु ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि। पूरे पाड़े में केरु 200 थो कमाए, केरु 400 थो कमाए, पर मक़सदु ॻाल्हि इहो त असां का सहूलियत कान्हे का। केरु ग़रीब अचे थो पंहिंजो गप मां वञे थो, पंहिंजा सामान खणो, सामान किरो था पवनि, पाण बि किरो था पवनि ऐं सामान ॿाहिरि रसाइनि था। ऐं ॿियो इहो असांजो गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे खिचूं ठाहे ॾेई वञनि ऐं असांखे लाइन लॻाए ॾेई वञे गैस जी। ऐं ॿियो असांजो ग़रीबनि इहो ज़रूरत आहे, महिरबानी करे वोट असां वठणु सभु को अचे थो, असां ग़रीबनि वोट लाइ सभु को अचे थो, असीं हीअं कंदासीं हो कंदासीं, पर असांजो इहो चवणु आहे असांखे सभु को पोइ वठियो वञे थो, वापसी असांखे केरु निहारे कोन थो। पोइ कंहिं महिल मीटर जेको असांजो आहे उहो छॾियो वञे, उन लाइ केरु नथो हुजे। ट्रांसफार्मर असांजो आहे, उन लाइ असांखे केरु नथो हुजे। असांखे पाणी जी थोरी करणी थी पए त असांखे पोइ त इहो सॼो सिस्टम थिए। ॿ टे टाइम असांजी लाइट पोइ बंदि थी पई आहे। सभ खां पहिरीं इहो मसइलो असांजो आहे त हिते 20-30 सालनि खां असीं रिहाइश पज़ीर आहियूं हिन कॉलोनीअ में। टोटल ग़रीब आबादी आहियूं। असां वटि गैस कोन्हे, उन खां ॿिए नंबर ते असां वटि ड्रेनेज ठिप कोन्हे को। जीअं असां वेठा आहियूं पंहिंजे महसूम बचड़नि खां, केॾी महिल असां पाण दॿा खणी पंहिंजे हथनि सां गटरनि मां पाणी कढी जेको सो पराइनि ॿनियुनि में था हारियूं। ऐं जे पाणी हारियूं था त ज़मींदार बि असांखे जेको सो दड़ीनि था, चवनि था त असांजे ॿनियुनि में गंदो पाणी गटरनि जो न हारियो। 3 नंबर ते असांजा बुनियादी मसइलो इहो आहे त हिन पूरी कॉलोनीअ में 500 खां 600 घर लॻभॻि थी वेंदा। उन्हनि घरनि खे हिकु ट्रांसफार्म मिलियल आहे। असां इहा बि अपील था करियूं त असांखे खुदारा हिकु ॿियो ट्रांसफार्म ॾिनो वञे, जंहिंजे करे हीअ हर चौथे 5 ॾींहुं ख़राबु थियो पए, हर 12 महीने गर्मियुनि में सड़ियो वञे। असीं फोड़ी करे कॉलोनीअ वारा हिन ट्रांसफार्म खे ठारायूं था। असां डिस्ट्रिक्ट मटियारीअ जे साईं सेनेटर मोहम्मद अली शाह जामोट खे, उन खां पोइ आपी शगुफ्ता जुमाणीअ खे, DC मटियारीअ खे ऐं असांजे वार्ड जे चूंडियल काउंसलर खे ॿियनि खे गुज़ारिश था करियूं त बराए महिरबानी हिन कॉलोनीअ ते बि कुझु नज़र विझो। असीं ग़रीब आहियूं। गटर लाइन कान्हे, असां गैस कोन्हे को। ऐं जेको आहे बरसाति जो पाणी थिए थो न गलियुनि में बीहे थो, गोॾे हेॾो पाणी बीहो वञे। असां जेको मरीज़ को थिए थो बीमार त असांखे कुल्हनि ते खणणो पए थो। एरिया में हिते पुलिस चौकी आहे। इन पुलिस चौकी में पहिरीं पुलिस रहंदी हुई, पुलिस हुई, हिन वक़्तु पुलिस कान्हे का। असांखे तमामु घणे में घणो हिते चोरी जो, चाकारी जो, ॿियो टियों सॼो ख़तरो आहे। बहरहाल महफ़ूज़ असीं कहिड़े तरीक़े सां कोन्हे, छाजे करे जो इंतज़ाम कोन्हे। कहिड़ो मुतालिबो असांजो इहो आहे जो असांखे हर सहूलियत खपे। इन खां पोइ हीअ जेके बि मसइला असांजे रस्तनि जा, गलियुनि जा, निकालनि जा, नालियुनि जा, पुलिस चौकी जो मसइलो, मेन मसइलो। उन खां पोइ मस्जिद आई कान असांखे निमाज़ पढ़ण लाइ। का बि जॻह असां वटि कंहिंखे मुक़ररु कान करे ॾिनी कंहिं असांखे त भई हिते तव्हां निमाज़ पढ़ो, मस्जिद ठाहियो या हिते तव्हां अलाह खे यादि कयो। उहा ॻाल्हि ई कान्हे का। गैस लाइन न आहे, असां घिटियूं न आहिनि, असां तमामु हालातूं ख़राबु आहिनि। बारिशूं जॾहिं पवनि थियूं त असांजूं गलियूं तमामु भरिजो वञनि गंदे पाणीअ खां। उहो पाणी असांजे घरनि में दाख़िल थो थिए। हिन वक़्तु तव्हां ॾिसी पियो त कोरोना जहिड़ी ख़तरनाक बीमारी पूरी दुनिया में फैली वई आहे, तॾहिं बि असां ते केरु रहम कोन थो करे। असां तव्हांजे चैनल जे थ्रू जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां पुरज़ोर अपील था करियूं त असांजा मसइला हल कया वञनि। मसइला ने गटर जो आहे, हिन जो आहे गैस जो आहे, या हीअ जेके घटि में बरसातुनि जा पाणी ॿिया थिया, असीं निमाज़ुनि जे लाइ मटियो वञूं, असांजा कपिड़ा पलियो, असां वॾी तकलीफ़ थी थिए। उन जे लाइ असांजे लाइ कुझु न कुझु कयो वञे। जी सभ खां वॾी कॉलोनी डॉक्टर कॉलोनी में जेके अहम जेके इशूज़ हुआ उन्हनि जे हवाले सां हिते जे जेके रहवासी आहिनि उन्हनि पंहिंजा जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे इहो ई चयो आहे त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि, हिते पाणी जो शदीद जेका खोट आहे, उन खां पोइ ड्रेनेज जो जेको वॾे में वॾो अहम जेको मसइलो आहे उहो ड्रेनेज जो आहे। हिते गंदगीअ जा ढेर लॻियल आहिनि, मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जनम वरितो आहे। हिते जे रहवासी तमामु घणा परेशान नज़र आया। ऐं हिन खां पोइ जेको आहे हिननि ॿुधायो त हिन कॉलोनी में जेका आहे मस्जिद कोन्हे, चेक पोस्ट ते पुलिस वारा कोन्हनि, जेके असांजूं जेके ज़िंदगियूं आहिनि उहे ग़ैर महफ़ूज़ आहिनि। असीं मुतालबो कयूं था DC मटियारी खां, SSP मटियारी खां त हिते चेक पोस्ट बि ॾिनी वञे। उन खां पोइ जेके चूंडियल नुमाइंदनि खां हिननि मायूसी ज़ाहिर कंदे चयो आहे त हाणे असां वोट ॾियण खां बि इनकार कंदासीं। जेसीं ताईं असांजा जेके जाइज़ मसइला हल नथा थियनि तेसीं ताईं असां कंहिंखे वोट बि न ॾींदासीं। चूंडियल नुमाइंदा वोट वठण लाइ इलेक्शन जे दौरान त हिते अचनि था, पर छा असां इंसान न आहियूं? छा असां
असांजा हिते रहवासी न आहियूं मटियारी शहर जो जेको हेडक्वार्टर वारे शहर जो जेको ही अहम जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हिननि पंहिंजा वीचार वंडीने इहो ई चयो ऐं हुननि इहो बि चयो त हिते जेके मसइला जेसिताईं असांजा मसइला नथा हल थियनि असीं एहतिजाजी सूरत में एहतिजाज बि कंदासीं ऐं प्रेस क्लब जे साम्हूं एहतिजाजी धरणो बि हणंदासीं। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, जेकब न्यूज़, मटियारी।